सिंध यूनाइटेड पार्टी मलीर तरफ़ां क़ौमी रागी सरमद सिंधी जी वरसी तक़रीब अवामी प्रेस क्लब मलीर में कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मरूम सरमद सिंधी जी तस्वीर अॻियां गुल निछावर करे ॾिया ॿारे भेटा बि पेश कई वई। शिराज सोलंकी, इक़बाल कलमती, बशीर ख़ान जसकम बशीर ख़ान जे सईद सोलंकी, अवामी प्रेस क्लब मलीर जे जनरल सेक्रेटरी सैयद इनायत अली शाह, तारिक जान सेतो, मुश्ताक गबोल, सलमान शाह ऐं ॿिनि जो त क़ौमी रागी सरमद सिंधी पंहिंजे सुरनि ऐं क़ौमी गीतनि सां सिंध जे क़ौमी तहरीक में नओं रूह फूकियो। क़ौमी रागी सरमद सिंधी खे भेटा पेश कंदे संदसि रूह जे इसाले सवाब लाइ दुआ बि कई वई। अवामी प्रेस क्लब मलीर जहिड़ी रीत मलीर जे सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी उन लाइ साफ़ती कमु करे पियो। अवामी प्रेस क्लब मलीर जे अंगण ते आयल सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम चऊं था। असल में चवंदा आहिनि त मलीर अवामी प्रेस क्लब जा साथियो ऐं मुख़्तलिफ़ जमातुनि सां तालुकात रखंदड़ साथियो, जीअं सिंध, जीअं मुंहिंजो अज़ीम रहबर साईं जीएम सैयद। अॼु ई उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते असां शहीद बोली जी लतीफ़ दोस्तों, अॼु 27 दिसंबर उहा निभागो ॾींहुं आहे, निभागी तारीख़ आहे, जंहिंमें असां सिंधी क़ौम खां अज़ीम हस्तियूं ख़शिश करियां थो।